उस्ताद बुखारी चयो आहे त प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे बरकत साईं उस्ताद बुखारी थो चए प्यार वींदड़ मुसाफ़िर खे एॾो न ॾे खोड़ सदमा ॾिनई ही त सदमो न ॾे छॾ त शौक़ीअ जे कंडनि मां गुज़री वञा मुर्की मुर्की चंबेलीअ जो लोड़ो न ॾे अॼु जी हिन सिंधी अदबी संगत शाख सिटी नवंदेरे जे गरजाणीअ में इहे जेके बि दोस्त आया आहिनि ऐं तकलीफ़ूं पेश कयूं आहिनि ॾाढियूं शनायतूं ऐं दोस्तनि ॻाल्हायो बि भरपूर आहे मां हाणे अॼोकी गरजाणीअ जी सदारत कंदड़ सिंध जे सुहिणे शाइर अंजुम काज़ी साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजो ग़ज़ल बि ॿुधाए ऐं ग़ज़ल ॿुधाइण खां पोइ सदारती पंहिंजो ख़िताब करे असां हिकु दफ़ो ॿीहर बरकत जे हुयो असांजो मुहक़िक़ आहे अदीब आहे राइटर आहे उनजा थोराइता आहियूं ऐं जंहिं पंहिंजे राइश गाह ते अॼोकी गरजाणीअ जो एतमाम कयो उनजा थोराइता आहियूं काज़ी अंजुम साहब जिन खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजो ग़ज़ल बि पेश कनि ऐं सदारती राय बि ॾियनि मुख़्तसिर हिकिड़ो नंढड़ो गज़ल आहे त अलाए अञा जे त छा छा कंदी अलाए अञा जे त छा छा कंदी हयाती ॿिया कहिड़ा हाञा कंदी अलाए अञा जे त छा छा कंदी हयाती ॿिया कहिड़ा हाञा कंदी इहा जेका साम्हूं अचे बाट थी इहा जेका साम्हूं अचे बाट थी जुदा पाण खां पंहिंजा पाशा कंदी इहा जेका साम्हूं अचे बाट थी जुदा पाण खां पंहिंजा पाशा कंदी शेरा त मुसलसिल सियासत जी तारीख़ थी मुसलसिल सियासत जी तारीख़ थी वञे दर्द पेई कुशादा कंदी ॿियो शेरा त अव्हां जी जुदाई असांजो वजूद अव्हां जी जुदाई असांजो वजूद लॻे थो मिठी हेल भाङा कंदी मिठीअ जी ॻाल्हि आई साईं बिल्कुलु ईंदी साईं अव्हां जी जुदाई असांजो वजूद लॻे थो मिठी हेल भाङा कंदी आख़िरी शेरा त ख़यालनि सां बखिजी हेठां चंड जे ख़यालनि सां बखिजी हेठां चंड जे सॼी राति जो हूअ उजागा कंदी सॼी राति जो हूअ सॼी राति जो हूअ उजागा कंदी ख़यालनि सां बखिजी हेठां चंड जे सॼी राति जो हूअ उजागा कंदी अलाए अञा जे त छा छा कंदी हयाती ॿिया कहिड़ा हाञा कंदी गंजाणी